शहदादकोट में म्यूनसिपल मुलाज़िमनि पारां ईद जी पघार न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। शहदादकोट में म्यूनसिपल एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते म्यूनसिपल मुलाज़िमनि खे ईद जी एडवांस पघार न मिलण ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड ऐं बुआरा खणी म्यूनसिपल ऑफिस खां बंदे अली तुनियो, मक़बूल शाहाणी, वज़ीर मक्सी, रियाज़ शेख, वहीद तुनियो, एजाज़ मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में कमु छॾ हड़ताल करे एहतजाजी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करण बाद प्रेस क्लब अॻियां पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां ईद जी एडवांस पघार ॾियण जो ऐलान कयो वियो जेको मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि लाइ पूरो कयो वियो आहे, पर म्यूनसिपल जे मुलाज़िमनि लाइ अमल न आहे थी सघियो। हिननि चयो त एडवांस ईद पघार न मिलण सबबि हिननि ॿारनि जी ईद जी ख़रीदारी न आहे कई। हिननि चयो त रेगुलर ऐं कचनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾेई म्यूनसिपल मुलाज़िमनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि वज़ीर आला सिंध समेत बल्दियात वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त मुलाज़िमनि खे ईद जूं पघारूं जारी करे ईद जे मौक़े ते मुआशी मसइलनि खां बचायो वञे। हिननि मुतालबो न मंज़ूर थियण जी सूरत में कमु छॾ हड़ताल जारी रखण जो पिणु ऐलान कयो।